नाज़रीन सेवन में रिपोर्ट करे पे मोहम्मद सफ़र सेवानी सेवन में हज़रत मुर्शिद सखी लाल शहबाज कलंदर जो 300 साल पुराणो कदीम अलम पाक ज़ुबून हालय जो शिकार हाणी जेकॾहिं बरसातनि ऐं तूफ़ान जी मौसम में कदीम अलम पाक खे नुक़सान पहुचण जो वॾो अंदेशो आहे। औक़ाफ़ खाते सेवन के भी ख़ातिर ख़्वाह इंतज़ाम न कया विया आहिनि। औक़ाफ़ खाते सेवन जा अमलदार रुगो माल कमाइण में पूरा आहिनि। गुज़िरियल ॾींहुं औक़ाफ़ खाते सिंध जे सूबाई वज़ीर सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी जॾहिं दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज जे दौरे ते पहुतो। सूबाई वज़ीर दौरे दौरान औक़ाफ़ खाते सिंध जे सेक्रेटरी मुनवर मैसर पारां उनखे ब्रीफिंग ॾेई सूबाई वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त हिन क़दीमी अलम पाक जी मरम्मत जे कम लाइ 3 करोड़ रुपया जी बजट मंज़ूर थी चुकी आहे। सेवन जे तमाम सादात मोमिनीन शहरनि ऐं अक़ीदतमंदनि पारां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह खां पुरज़ोर मुतालबो कयो वियो आहे त क़दीम अलम पाक जो कमु जल्द करायो वञे त जीअं कंहिं वॾे नुक़सान खां बची सघिजे ऐं असां सेवन शहर जे सादातनि मोमिननि ऐं शहरनि जी दिलनि मां बेचैनी ख़तमु थी वञे।